अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। सांगड़ वेझो खिपरोवा में विंजंदे नौजवान मीर नवाज़ चांडियो फोत थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सांगड़ वेझो खिपरोवा में विंजंदे नौजवान मीर नवाज़ चांडियो फोत थी वियो आहे। आगाह कयूं सांगड़ वेझो खिपरोवा में विंजंदे नौजवान मीर नवाज़ चांडियो फोत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सांगड़ मां एडी कुंबर खां। एडी आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिशारत ही पेरूमल लग आहे। ॻोठ मोहम्मद अमीन चांडियो उतां जो रहवासी आहे। 22 साला मीर नवाज़ वल्द शेर मोहम्मद चांडियो जेको रुटिन मुताबिक़ खिपरोवा में वेंजदे जेको आहे सो ॿुॾी फोत थी वियो आहे। जंहिंजो इतला जेके उते माल चाढ़ींदड़ थनार आहिनि उन्हनि जेको आहे सो शहरनि खे ॾिनो। शहरनि ऐं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सो फोती जो लाश खिपरोवा मां कढी ॿाहिरि पंहिंजे जेको आहे सो डॉक्टर खां तस्दीक कराई। डॉक्टर पारां तस्दीक कई वई फोत थियण जी। उन खां पोइ मक़तूल जो जेको फोती आहे हुनजो लाश संदसि ॻोठ अमीन चांडियो आंदो वियो, जिते ॻोठ में केरा मतल आहे। जी ठीकु आहे एडी कुंबर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।